पर्यात सा पकड़ी से इते ये या पर्यात सा पकड़ी से फोटो छड़ी से बाबा हुलत सा छोड़ पकड़ी हिंसा जो हां ट्रेन में छुट्टी पे ट्रेन में परेशान थी फिल्म में खामोश पानी दे के खामोश क्यों वक्त जो वागू असा जे हथ में न साजे बोलते ढंग के बेकार क्यों नहीं थतो नहीं थी ना थतो नहीं गला हथ जे तेरे थी गला तेर थतो गला एकड़ो समझा जो बाबू असावट ठीक है असा जे हथ में जाए पर ही मुके छो तसी बेकार हां छो बेकार सागर ठीक है देखो भाई हां पोइते हां हरियो क्यों अब मात के जाओ वक्त जो वागू असा जे हथ में न साजे रो साईं खामोशी अदा एकरो ते थे कोन तो यार मेहरबानी करो बेकार अन्या करो दे यार धाबू दे क्यों वक्त जो वागू असा जे हथ में न साजे छो त असा वक्त जा बादशाह आहियूं निकली आयो सही आ बची पीरो न पोइते छो तसा वक्त जाओ बादशाह आयो ठका की वे लाफ्टर जिगर मार जिगर में आवाज कर जिगर मार एकड़ो मिनट शादी हो तो हाथ है तो कर दो हाथे जे करे रसई जे बस मैंने कह सो क्यों वक्त जो वागू असा जे हथ में न साजे छो त असा वक्त जा बादशाह आहियूं इते मर देखा बेजा छोकरी वट इहो कमारो यो लफ्ज कजो दे हां जबरदस्त जो डायलॉग आ हां बुधा यार मुझे पानी खरा था छोकरी तो डायलॉग दे पंहिंजो पाण खे सब कुछ समझी कुफर में न पहुची पंहिंजो पाण खे सब कुछ समझी कुफर में न पहुची बधी भैया बस सही बस सही आ टाइट आ ओके ओके भले बढ़िया लो जे ये हाथ कोन हम ले पंहिंजो पाण खे सब कुछ समझी कुफर में न पहुची मूंखे ॿुधा मां चवां पंहिंजो पाण खे सब कुछ हुनखे चवरायूं पाण खे सब कुछ समझी कुफर में न चीफ हां अध थोड़ा लफ्ज चवे पोइ कैमरा वाले जो कमी ना ॿुध तां सां हेल्प करे ॿुध हुनखां वठी जो डायलॉग ॿुध न बि वच खां वठी डायलॉग छोकिरी कान चई सघे हां न हिन पंहिंजो पाण खे सब कुछ समझी कुफर में न पहुची छो त वक्त जो वागू मालिक जे हथ में याद कर उस्ताद याद कर जीते क्यों पानी आने दो पंहिंजो पाण खे सब कुछ समझी कुफर में न पहुची असुल बादशाह मुंहिंजो मालिक आहे क्यों चुप कयो क्यों पंहिंजो पाण खे सब कुछ समझी कुफर में न पहुची असुल बादशाह मुंहिंजो मालिक साईं आहे पंहिंजो पाण खे सब कुछ समझे कुफर में न पियो चीफ असुल हकदार तो सब मालिक तो कर असुल बादशाह मुंहिंजो मालिक साईं समझायो क्यों अल्लाह ही चवंस असुल हकदार तो मुंहिंजो मालिक न असुल मालिक तो मुंहिंजो असुल बादशाह तो मुंहिंजो मालिक साईं आहे अल्लाह साईं आहे बस ईअं चवंस क्यों असुल बादशाह तो मुंहिंजो अल्लाह साईं आहे बस एतिरो अल्फाज़ खे वीचारे खे छो था आंसर दे पानी भी बधाए पाने सिपाही से केडी मेहनत करे खोलंदा ने जा चुका थी 8 रात थी बस आखिरी एंड में से देखने का ठीक है बस एंड जबार के नहीं जबार अदा इंस्पेक्टर निकरी जो रे ॿुधे हिते पोइ पुकारियो पंहिंजे मालिक खे 24 कलाकनि जी मोहलत अथव ॾिसण तव्हांजो मालिक तव्हांखे 24 कलाकनि में 24 न उसा घणा 2 कलाक ही कयो हलियो वञी बसि 2 कलाक 2 कलाक 2 कलाक हां 2 कलाक जो पोइ पुकारियो हुन चयो न मालिक साईं आहे पोइ पुकारियो पंहिंजे पांजे मालिक खे पुकार मालिक साईं के तोड़ 2 कलाक आहिनि
ॾिसां त ॿिनि कलाकनि में तव्हांजो मालिक तव्हांखे कीअं थो बचाए ईअं चयो हलियो वञे वरी चश्मो लॻाए हलियो वञे चश्मो लॻाए हेॾे हलियो अचे हथ में रखिया चश्मो क्यों पोइ पुकारियो पंहिंजे मालिक खे तव्हां वटि 2 कलाक आहिनि ॾिसां त तव्हांखे ॿिनि हेॾे कलाकनि में साम्हूं कीअं थो बचाए। मुंहिंजी 2 कलाकनि में फ्लाइट हुतां हेॾे ॾिस हुतां लुक खणी पोइ हेॾे ॾिस 2 कलाक थी निकिरी वञा हेॾे ॾिस जबार पोइ पुकारियो पंहिंजे मालिक खे तव्हां वटि 2 कलाक आहिनि ठीकु आहे ये ॻाल्हि हाणे कर इहा शइ पोइ पुकारियो तव्हां पंहिंजे मालिक खे तव्हां वटि 2 कलाक आहिनि ॾिसां तव्हांखे तव्हांजो मालिक कीअं थो बचाए कीअं चई चश्मो लॻाए हलियो वञे पोइ पकारियो पंहिंजे मालिक खे ॾिसां थो कीअं थो तव्हांखे पंहिंजो मालिक पुकारियो न पुकारियो पंहिंजे मालिक खे पोइ सॾु कयो तव्हां पंहिंजे मालिक खे पोइ उते मुंहुं करे। सॾु कयो पंहिंजे सॾु मालिक खे कयो हल ठीकु आहे सॾु सॾु कयो कयो पंहिंजे मालिक खे क्यों पोइ सॾु कयो पंहिंजे मालिक खे ॾिसां थो कीअं थो तव्हांखे मालिक अदा सॼो हेॾे न ॿुधे, ॻाल्हि आहे सॼो हेॾे न पोइ सॾु ॻाल्हि कयो पंहिंजे मालिक खे परते ॾिसी चओ पोइ ॿियो सॼो डायलॉग हेॾे ॻाल्हि आहे कैमरा सां ॻाल्हायो हा ठीकु आहे सम्झी वई तव्हां ख़ामोश रहो चओ चओ हिकिड़ो दफ़ो चओ पोइ पकारियो पंहिंजे मालिक खे सॾु कयो पंहिंजे मालिक खे तव्हां वटि 2 कलाक आहिनि ॾिसां त तव्हांजो मालिक तव्हांखे कीअं थो बचाए ईअं चई हलियो वञे चश्मो हिकिड़ो सीन हेॾे आहे बाक़ी पर सभु ॾिस, थोरो परते मुंहुं करे पोइ वरी डायलॉग सॼो हेॾे उते हेॾे मुंहुं मां करे थोरो सम्झां हेॾे अची स्क्रीन खे ॾिस स्क्रीन खे स्क्रीन खे ॾिसजे हिते ॾिठो ई जीअं पोइ पुकार पंहिंजे मालिक खे ॾिसां त तव्हांखे कीअं थो बचाए तव्हां वटि सिर्फ़ु 2 कलाक आहिनि 2 कलाक पुकारियो जेको बि जुमिलो आहे मां त ठीकु उहो तो चई वियो आहियां ठीकु आहे हिते चश्मो लॻाई हीअं आउट थी वई हेॾे ठीकु आहे ठीकु आहे इज़ी आहे हर शइ हा हेॾी महिल सां हर शइ इज़ी आहे रुॻो थोरो पाण ते कंट्रोल कयो था करे वेंदासीं क्यों पोइ पकारियो पंहिंजे मालिक खे पकारियो तुंहिंजो सही नथो अचे पुकारियो पंहिंजे मालिक खे तूं उर्दू स्पीकिंग में सॾु कयो पुकारियो न न सॾु कयो पंहिंजे मालिक खे सॾु कयो थोरो अॻिते 2 थी कलाक हा थोरो अॻिते थी त हाणे जुमिलो बसि थोरो सही पहिरियों जुमिलो सॼो ॿुध वरी ॿुधाई था पोइ पुकारियो पंहिंजे मालिक खे तव्हां वटि सिर्फ़ु 2 कलाक आहिनि ॾिसां त पुकारियो न, ॿिनि सॾु कलाकनि में कयो। तव्हांजो मालिक तव्हांखे कीअं थो बचाए ईअं चई चश्मो आहे। हा। ठीकु आहे त सॾु कयो पंहिंजे मालिक खे यस क्यों पोइ सॾु कयो पंहिंजे मालिक खे ॾिसां थो कीअं थो तव्हांजो मालिक बचाए तव्हां वटि सिर्फ़ु 2 कलाक आहिनि वरी कर वरी हेॾे हलियो आहे न हलियो अची या बीह न रही तकिड़ो हलियो आहे थोरो परते थी तकिड़ो हलियो आहे थोरो हेॾे थी बीह क्यों पोइ सॾु कयो पंहिंजे मालिक खे तव्हां वटि सिर्फ़ु 2 कलाक आहिनि ॾिसां थो कीअं थो तव्हांखे अची बचाए न सही आहे हिची सिंधी घटि थी अचे अंग्रेज़ टाइप में ॻाल्हाइणो आहे।